कामरेड सिकंदर अली जी फरमाइश है। मजहर अली कोरी ऐं शहजाद कोरी जी फरमाइश है। बा ममन जुमन डायरी घोट न्याज अली घोट जे भाइटे मुमताज अली जी फरमाइश है। सिकंदर डायरी साईं बख्श डायरी जी फरमाइश है। सिंधुड़ी असां तपस्म जी आहे सिरसंदी बाजी ओ आणे आजादी पोए सा हुखण बो सुख जो मञा थो त सिंध तोखे रत जी ज़रूरत आ वरी रत छा भाॼी गभे भत जी ज़रूरत आ चवनि पिया त सिंध ले छो तस्बी पयो सोने ए उस्ताद घोट जे वॾे सोट गुलज़ार ऐं गुलाम अब्बास जी फरमाइश है। चवनि पिया त सिंध ले छो तस्बी पयो सोने ए उस्ताद वो चयुम त पछाड़िया इबादत जी जरूरत सिंध मर्जी नाम जो कलाम दोस्त जी फरमाइश है। ओ मां सीध सिंधु जी सजाई दस तुझो अमर कीर मलाई दस मां सीध सिंधु जी सजाई दस तुझो अमर कीर मलाई तुझो अमर कीर मलाई दस तुझो जीतल कीर मलाई दस अमर कीर मलाई तुझो जीतल कीर मलाई दस मां सीध सिंधु जी सजाई तुझो अमर कीर मलाई दस मां सिंध सिंधु जी सजाई तुझो अमर कीर मलाई दस प्यारे मामे नवीद अली डायरी जी फरमाइश है।
सदे सलंगिया वारी अस पोरत सब हारी था आड़न हारी तुझा पर भी पाक बनाई दुस तुझो अमर कीर मलाई दुस मां सिद सिंधु अज सजाई दुस तुझो अमर कीर मलाई सिद सिंधु अज सजाई दुस तुझो अमर कीर